बहार शुरू थी बहार हले पई न अल्हम्दुलिल्लाह बहार सां गॾु रमज़ान जूं बहारूं अचनि रमज़ान जी पंहिंजी बरकत एतिरी आहे साईं अब्दुल सत्तार वस करे छॾे कंहिंखे मस्जिद में हल जेको न ईंदड़ हूंदो तो शल अचे पर रमज़ान में साईं खे चवण जी ज़रूरत कान्हे का ख़ुदा कंदो तो सभई पाण ई अची सुभान अल्लाह छा आहे रमज़ान जी पंहिंजी बरकत सुभान अल्लाह मस्जिद शरीफ भरी पई हूंदी जेके न ईंदड़ हूंदा साल में उहे बि अची वेंदा त कुझु नेकियूं गॾु करे वठूं रमज़ान शरीफ में हिकु नफ़िल बि जंहिं पढ़ियो ॼण त आम ॾींहनि में अल्लाह जो फर्ज़ अदा कयो सुभान अल्लाह वरी जंहिं हिकिड़ो फर्ज़ अदा कयो कोशिश कयो सॾु थिए रमज़ान शरीफ में मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रमज़ान जे ॾींहनि में फरमाईंदा हुया संदरो ॿधी करे तयार थी वियो अञा रमज़ान शरीफ ईंदो कोन हुयो अॻे ई महबूब करीम शौक़ ॾियारींदा हुया सहाबन सगोरन खे ऐ फलाणा सहाबी मुबारक हुजे रमज़ान अची रहियो सुभान अल्लाह तयारी कर मोमिन ऐ सहाबी सगोरा तयारी करे वठ रमज़ान शरीफ अची रहियो आहे ये मदीने वारा साईं त शौक़ ॾियारींदा हुया पर ख़ुदा जो कसम आहे जीअं ई चंड दुनिया जहान में नज़र ईंदो आहे हदीस मुबारका में आहे त जहन्नम जा दर रब बंद कराए छॾींदो आहे आसमाननि जा छा पर जन्नतनि जा दरवाज़ा बि सॼो महीनो खुलियल सुभान अल्लाह कि रमज़ान में को गुनहगार हलियो वञे समझे त सिधो जन्नत केॾी भलाई इहे बरकतूं छाजियूं आहिनि सभई मस्जिदुनि में ज़िक्र में असर जो थी करे अंबड़ियूं बि अल्लाह करीम उन्हनि अंबड़ियुनि भेनरुनि खे बि तौफ़ीक़ बख़्शे जेके सवेर उथनि सिहरी तयार कनि पंहिंजे बच्चनि खे घर वारनि खे शौक़ ॾियारे करे उन्हनि खे कोशिश करे इहा तलक़ीन कनि बाबा रमज़ान जा ॾींहं आहिनि चंद इन में हरू भरू रोज़ो छॾियो न जीअं न क़ुरान करीम जो हुकुम आहे मन शहीद मिनकुम शहर फलयसुमहु रब करीम फरमायो त जेको रमज़ान जे महीने खे पंहिंजी ज़िंदगीअ में लहे थो उहो रोज़ो रखे सुभान अल्लाह अल्लाह करीम जे तरफ़ां ऐलान थींदा आहिनि या बाग़ियल ख़ैर अक़बिल वया बाग़ी अश्शर अदबिर अल्लाह ताला जी ज़ात बरकत पूरे जहान में ये ऐलान फरमाइंदो आहे रुगो आम ज़मीन ते न पर थरन भरन में जबलन पहाड़न में भी ये ऐलान थींदा आहिनि ऐ ख़ैर जा तलबगार अॻिते वधिया ऐ बुराई जा ॻोल्हींदड़ पोइ ते हटी वञ हाणे रुकजी वञ आम तरह सां रमज़ान में ख़ुदा कंदो त का बुराई किथे थींदे नज़र कोन ईंदी अगरचे असां में केतिरियूं ई ख़राबियूं थी वयूं आहिनि शैतान त इन्हीअ में ॿधिजी वेंदो आहे पर शैतान असांजे दिलनि में जेके घर करे छॾिया आहिनि उहे बाना रब शल पनाह में रखे उहे बुराइयुनि खां रुकजंदा न आहिनि पर एतिरो त हया हुजणु घुर्जे त महीनो भलारो अची वियो आहे मेहमान रब करीम जे तरफ़ां या मेहरबानी थी आहे केरु बि आम तरह सां इन्हीअ में ख़राबीअ जे वेझो न वञे ख़राबीअ जा ॾींहं दुनिया में आहिनि पर रमज़ान शरीफ जे अदब एहतराम में केरु बि बुराईअ जे वेझो न वञे रब शल सभिनी खे हमेशह पंहिंजी पनाह में रखे पर अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदा आहिनि त ऐ भलाई जेके ॻोल्हींदा रहंदा आहियो रमज़ान जे महीने में अॻिते वधी अचो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र हुजे मुस्तफ़ा ते दुरूद हुजे क़ुरान करीम जेको पढ़ियल आहे
कुरान करीम जो वो हिक खत्म न पर केतरा ही खत्म करे समझो पिया जो कुरान पढ़ियल रमजान में घणा ही खत्म करे पर जेकॾहिं केर नाहे पढ़ियल तॾहिं बि रमजान में पंहिंजा ॿिया धंधा कारोबार ॿिया घटि करे बि टाइम ॾे कंहिं उस्ताद वटि अची करे अलिफ बा ता पढ़ंदो त ख़ुदा कंदो कॾहिं पढ़ी समझो पिया हज़रत रोज़े धणी ॿुधल अथव नारो लगाए तो गंजी करे जोर सां लगाए विलायत हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा कामिल हस्ती जंहिंजे फैज़ खां ज़मानो रंग समझो पिया ये जेके खानकाहूं आहिनि सोई शरीफ जी दरगाह हुजे हजरत रोज़े धणी जो फैज़ हजरत भरचूनी शरीफ जी खानकाह शरीफ हुजे इहो बि फैज़ हजरत रोज़े धणी एतरी बाकमाल हस्ती जंहिं थरन बरन में ला इलाहा इल्लल्लाह जूं लोलियूं पढ़ायूं ख़ुदा जो कसम आहे अॼु बि थरन बरन में जेकॾहिं वींदे असुर जे टाइम ते तहज्जुद पढ़ंदे या ज़िक्र कंदे जेकॾहिं तोखे बुज़ुर्ग नज़र अचनि समझजां त हज़रत रोज़े धणीअ जे सफ़र जी बरकत सभई पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र सभई को नथा कयो छा ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि सहाबी सगोरे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां वधीक अफ़ज़ल